मुफ्ती साहब ज़कात जे पैसनि सां मस्जिद जे पेश इमाम खे तनख़्वाह ॾियणु सही आहे, इन सां ज़कात अदा थी वेंदी। जॾहिं तव्हां कंहिं मस्जिद में कंहिं पेश इमाम खे मुक़ररु कयो था ऐं उन जी तनख़्वाह मुक़ररु कयो था त हाणे उहा तनख़्वाह मुक़्तदीन जे मथां, इलाइक़े वारनि जे मथां लाज़िम थींदी आहे त ज़कात जे पैसनि सां नियत ज़कात जी आहे ऐं ॾियणी तनख़्वाह आहे त इन सां ज़कात अदा न थींदी। छो त जेकी उन जी तनख़्वाह आहे इहा तव्हांजे मथां ज़कात खां अलावा लाज़िम आहे, इन सां ज़कात अदा न थींदी। तनख़्वाह ॾियण खां बाद जेकॾहिं तव्हां उनखे ज़कात या उशर जेकॾहिं अॻिलो मुस्तहिक आहे त पोइ तव्हां ॾेई सघो था। बाक़ी तनख़्वाह जी आड़ में, तनख़्वाह जी सूरत में ज़कात ॾियण सां ज़कात अदा न थींदी आहे।